सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त फहमीदा मिर्ज़ा पीपी दुश्मनी में सिंध सां दुश्मनी करे रही आहे। हूअ पंहिंजनि आकाउनि खे ख़ुशि करण लाइ सूबाई ख़ुदमुख़्तियारी ख़िलाफ़ ॻाल्हाए रही आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं एजाज़ जखराणी वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा ऐं मोहम्मद मियां सूमरो जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दी अमल ज़ाहिर कंदे चयो त अरिड़हीं तरमीम वक़्तु स्पीकर केरु हुयो ऐं क्रेडिट केरु खणंदो रहियो। हुन चयो त फहमीदा मिर्ज़ा ऐं मोहम्मद मियां सूमरो वफ़ाक़ी काबीना में वेही पंहिंजी नौकरी पकी करे रहिया आहिनि। ॿिन्ही जी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिसी उन्हनि जी जाली इलेक्शन यादि अची वई। नासिर शाह चयो त तव्हां कॾहिं बि सिंध जे पाणी ऐं ॿियनि हक़नि जी ॻाल्हि नाहे कई। तव्हां सिंध जो केस ख़राब करण जी कोशिश करे रहिया आहियो। हुन चयो त फहमीदा मिर्ज़ा चवे थी अरिड़हीं तरमीम ज़रिए रियासत में रियासत ठही वई आहे। अरिड़हीं तरमीम जी मंज़ूरी वक़्तु पाण स्पीकर हुई। हुन चयो त पंहिंजनि आकाउनि खे ख़ुशि करण लाइ सूबाई ख़ुदमुख़्तियारी ख़िलाफ़ ॻाल्हि सिर्फ़ु फहमीदा मिर्ज़ा ई करे सघे थी। एजाज़ जखराणी चयो त फहमीदा मिर्ज़ा खे सिंध जे स्कूलनि में मेहूं ॿधल नज़र अचनि थियूं, बाक़ी वफ़ाक़ तरफ़ां सिंध जा गज़ब थींदड़ हक़ नज़र नथा अचनि। फहमीदा मिर्ज़ा खे सुकल सिंधु दरिया छो नज़र नथो अचे। हुन चयो त लॻे थो प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु सिंध जो केस ख़राब करणु आहे। सिंध हुकूमत पंहिंजी आवाम लाइ तरक़ियाती स्कीमूं ऐं NFC मां हिसो घुरी रही आहे। हुन चयो त तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस करे इमरान ख़ान जूं सिंध सां नाइंसाफ़ियूं लिकाए नथा सघो। नासिर शाह चयो त इमरान ख़ान शिकस्त खाधल वज़ीरनि खां प्रेस कॉन्फ्रेंस कराए सिंध जा हक़ गज़ब करणु चाहे थो। हुन चयो त फहमीदा मिर्ज़ा खे इमरान ख़ान बदीन जी यूसियन जे नालियुनि लाइ स्कीमूं ऐं ठीका ॾिना आहिनि। हाणे उहा कंहिंजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे सघे थी।